जय झूलेलाल। अॼु तारीख़ 15 अगस्त 2020। आज़ादी ॾींहं जूं सभिनी खे वाधायूं। चालीहो विर्त 31 झूलण साखियुनि में तव्हांजो स्वागत आहे। भॻवान श्री झूलेलाल जे माता पिता पंहिंजे पुट जो मुंडणो कराइण वक़्तु सॼे नगर जे माण्हुनि खे निंड ॾिनी। सभई लाल जे घर आया। उन्हनि वरी लाॾनि ऐं भॼननि जी मौज मञाई। लाल जो मुंडन करण लाइ आयल नाईअ वार लाइण शुरू कया, पर वार त पूरा ई कोन पे थिया। नाईअ थकी करे लाल खे हथ जोड़े वेनती कई त ॿार जे रूप में वेही मुंडणो कराइनि। तॾहिं नाईअ लाल जो मुंडणो कयो। अहिड़े जल जे देवता ज्योतियुनि वारे लाल साईंअ खे वरी वरी नमन। आयो लाल, सभई चओ झूलेलाल। झूलेलाल साईं। पंज सवे जो घोड़ो मुंहिंजे लाल जो, पंज सवे जो घोड़ो मुंहिंजे लाल जो। लाल घोड़े ते चढ़ी घुमे थो, लाल घोड़े ते चढ़ी घुमे थो। हो झूलेलाल। झूले झूले झूलेलाल। हो झूलेलाल। झूले झूले झूलेलाल। कोई पल्लो तो पाए, कोई अखों तो पाए, कोई पल्ला तो पाए, कोई अखों तो पाए, कोई गुल्ला तो चढ़े। लाल तू ही जे दर ते ओ झूलण साईं।